जुंगशाही मां रिपोर्ट कर रहा है हुजूर अहमद ब्रोही। जुंगशाही लग गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल कारी मोरी ज़बून हाली जो शिकार शागिर्दनि जो एहतजाज है। जुंगशाही वेझो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल कारी मोरी इंतहाई ख़तरनाक सूरत इख्तियार करे वियो आहे। ठट्टो जे मेन रोड सां जुंगशाही ठट्टो जे मेन रोड सां लॻ क़ाइम मज़कूरा स्कूल ज़िला तालीम खाते जी अखियुनि खां ओझल आहे। हिन स्कूल में केतिरियूं ई ॻोठनि जा ग़रीब ॿारड़ा ऐं ॿारड़ियूं तालीम जे हासिलात वारी उमेद खणी अचनि था, पर स्कूल जी ख़स्ता हाली सबबि मायूसी जो शिकार आहिनि। हितां जे ॻोठाणनि इमाम ॾिनो ख़ासि केली, अली ज़मान ख़ासि केली, लियाक़त ख़ासि केली, मोहिब अली ख़ासि केली ऐं नंढड़ी ज़ुबैदा बानो जी अॻुवाणीअ में स्कूल ॾाढो एहतजाज कंदे ज़ोरदार नारा। हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िला इंतिज़ामिया ठटे जी बहिराड़ी जे ॿारनि जी तालीम हथ वठी तबाह करणु थी चाहे। लापरवाही ऐं बेध्यानी सबबि स्कूलनि जी हालत तमामु ॻणती जोगी आहे, पर स्कूलनि जी मुरमत या फर्नीचर, बाथरूम, पीअण जो पाणी ॾियणु ऐं तालीमी सुधार आणण लाइ के बि जोगा उपाय न पिया वरिता वञनि। हिननि वज़ीर तालीम सरदार शाह, सेक्रेटरी तालीम ज़ाहिद अब्बासी ऐं अरबाब इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त हंगामी तौर ते मज़कूरा स्कूल जो मुरमती कमु कराए ॾिनो वञे त जीअं ॿारनि जो मुस्तक़बिल रोशन थी सघे।